नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो लॻ ॻोठ फेज़ मोहम्मद हंगोरजो में मखदूम गौस बहवाल हक़ ज़करिया जो सालियानो रोड तकरीब कई वई है, जंहिंमें गौसिया जमायत जे चीफ खलीफ़े मोहम्मद हयात दर्स अबू बकर हंगोरजो, VIP हंगोरजो, अदीब लेखक उस्ताद लिगारी मोहम्मद जुमन कुंभार, अब्बास हंगोरजो, मोहम्मद सिद्दीक खासकेली ऐं PTI अगवान आगा अहमद पठान, PTI तालका कपरो जे सदर अली नवाज़ हंगोरजो, PTI ज़िले सांगड़ जो नायब सदर हाजी असलम जट, इमाम बख्श गज्जू, बाबर अली शाह, इमरान जट समेत गौसिया जमात जे अकीदतमंदन ऐं मुरीदन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते आयल गौसिया जमात जे चीफ खलीफ़े मोहम्मद हयात दर्स ऐं ॿियनि जो चवणु आहे त गौसिया जमात हिकु पुरअमन, मोहब्बत, मसावत, दीन इस्लाम सां अकीदत करण ऐं मुल्क जी सालिमियत हर वक्त तैयार रहण जो हिकु निहायत अहम हिदायत आहे। इन्हनि चयो त असीं पंहिंजे महबूब मुर्शिद क़िबला शाह मोहम्मद कुरैशी जे ॾसियल हर हुकम खे लबैक चई इलाइक़े जे ग़रीब पाड़े वारनि जी हर मुमकिन मदद कंदा आहियूं। ओलिया फ़कीरनि हमेशा प्यार, मोहब्बत, अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। असांखे बि खपे त असीं बि हिननि जी ॾसियल राह ते हली पंहिंजी आख़िरत सवारियूं। तकरीब जे आख़िर में गौसिया जमात जे अकीदतमंदन ऐं मुरीदन मुल्क जी खुशहाली ऐं सलामती जे लाइ दुआऊं घुरियूं। इन बाद तकरीब में आयल अकीदतमंदन खे रोट पिणु खारायो वियो। तकरीब जी पुॼाणी ते गौस बहवाल हक़ जे नारनि सां कई वई है। ذڪريا रोट वाट लाइ खैरात अल्लाह से क़बूल कंदो गौसलाल में अबू बकर साहब अॼु रोड कयो आहे। उन जी रोड जी ख़ुशी में तमामु जमायत हिते गॾु थी आहे, जंहिंमें ख़लीफ़ो चीफ ख़लीफ़ो मोहम्मद हयात बि हिते वेठो आहे। असां गौसुल आलमीन जे लाइ दुआ बि कई आहे ऐं उन जे लाइ हीअ जेके रोड सभिनी खाधो आहे, हिननि सभिनि जी महिरबानी, शुक्रिया। उस बहवाल हक़ ज़करिया रहमतुल्लाह अलैह जिन जे अक़ीदत में हीअ जेको रोड थियो आहे, इहो हर साल हिते थींदो रहंदो आहे। तमामु अक़ीदतमंदी खे सलाम आहे हिते दोस्तनि खे। हिन जी वॾी ख़ैर ऐं बाबरकत आहे हीअ नतीजो, ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे हिते अची दुआ में शरीक थिया आहियूं। मालिक हिन खे वेरा वेर वधाईंदो, तमामु घणी ख़ुशी थी। उस बहवाल हक़ ज़करिया जो जेको सालियानो जेको हिन ॻोठ फैज़ हंगोरजो में जेका रोड जेका तकरीब थी आहे, जंहिंमें उन जा जेके बि अक़ीदतमंद आहिनि, जेका उन मुरीद जेके आहिनि गॾु थिया आहिनि, उन रोड जी रस्म जेको नज़म ज़ब्त जेको असां ॾिठोसीं, ॾाढो ज़बरदस्त रहियो आहे। अहिड़े क़िस्म नज़म ज़ब्त में, डिसिप्लिन में रोडियूं जेका तकरीब जेका थी आहे, इन में असांखे मसावत जो, हिकु जहिड़ाई जो, भलाई जो, ख़ैर जो हिकिड़ो सबक़ु मिले थो। ऐं असां गौस बहवाल हक़ ज़करिया जेको आहे उन इज्तिमाई जा दुआ थिए थी, जेको सरवर जो नारो थिए थो, उन में शरीक थी ख़ैर जूं, मुल्क जी सलामती जूं दुआऊं घुरियूं वियूं। इन लाइ हिकिड़ो माहौल ज़बरदस्त जुड़े थो। अल्हम्दुलिल्लाह, आज मुर्शिद शरीफ का रोट हुआ है ये जमात को इकट्ठा करने के लिए, और यहाँ पर एक इज्तिमाई दुआ मांगी जाती है और खैर आफत के लिए। और आज अल्हम्दुलिल्लाह हम सब दोस्त यहाँ इकट्ठे हुए हैं, उसे जमात के दोस्त सब और जो दूसरे कायदीन है सब एक साथ है। और अल्लाह ताला हमारे मुल्क पाकिस्तान को और पाक आर्मी को और शामिल कुरैशी की गादी को और उनकी जमात को हमेशा सलामत रखे, ये उम्मीदें हम हमेशा लगे रखते हैं। मुर्शिद जो जेको रोट असीं कंदा आहियूं, इहे तक़रीब हर साल असीं कंदा रहंदा आहियूं। इहा असांजी मुल्क लाइ बि ख़ैरियत लाइ दुआ थींदी आहे। हीअ हिकिड़ी मानी हुनजी माना नज़रानूं कंदा आहियूं असीं, ऐं उन्हनि जा कुल बख़्शींदा आहियूं वलीन खे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। ऐं उन खां पोइ जेके गौस बहवाल दीन ऐं ॿिया जेके वली औलिया जा आहिनि, उन्हनि खे हिन जो मानी जो असीं नज़रानूं पेश कंदा आहियूं कुलनि जे ज़रिए। ऐं हीअ तक़रीबूं जेके आहिनि, इहे गौस बहवाल दीन ज़करिया जी जेको असीं ऐं रोट हमेशह कंदा रहंदा आहियूं। हीअ सॼी जमायत जेका आहे उन लाइ कंदा आहियूं, ऐं सभु जमायत बि कंदी आहे। इहे हमेशह थींदो रहंदो आहे। ऐं इहे तक़रीबूं जेके आहिनि सलामती ऐं उन लाइ दुआ बि थींदी आहे हिन में, जेका मुल्क लाइ ऐं असांजी जमायत जेका गौसा जमायत उन लाइ, ऐं जेके मुस्लमान ॿाहिरि आहिनि उन लाइ सलामती लाइ दुआ घुरंदा रहंदा आहियूं। ऐं हीअ हिकिड़ो असीं माना वॾो अक़ीदो असांजो आहे। जीअं असांजे लाइ हिकिड़ो ईअं सम्झि ईद जी कीअं ॾींहं कंदा आहियूं या मल्हाईंदा आहियूं, ईअं हिन लाइ साईं गौस बहवाल दीन जो रोट कंदा आहियूं। तमामु ख़ुशी असांखे महसूस थींदी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।